महीने थियासीं जे 61 सेशन में। उते असां सिंध जा जेके क़ौमी मसइला आहिनि, माशी मसइला आहिनि, इक़्तिसादी मसइला आहिनि, मिसिंग पर्सन जो मसइलो आहे, इन्फोर्स डिसअपीयरेंस जो आहे, लैंड ग्रेबिंग जो आहे, रिसोर्स जी जेका लुटमार आहे उनजे ख़िलाफ़, सिंध में जेका करप्शन आहे, सिंध में जेके आहिनि सिंध जूं हालतूं इंसानी हक़नि जी जेके भॼी करी थी रही आहे, उनमें ॾींहुं ॾिठे जो माण्हुनि खे मारणु, जेको बि वॉइस रेस थिए थो उन्हनि खे या अपडेट कयो थो वञे या उनखे डिसअपियर कयो थो वञे। जेकॾहिं उन्हनि जा ॾोहारी आहिनि, जेके बि मिसिंग पर्सन आहे, तव्हां उनखे ट्रायल जे लाइ आणो, तव्हांजूं कोर्टूं आहिनि, तव्हां उनखे ट्रस्ट कयो। जेकॾहिं हू गिल्टी आहिनि त पोइ तव्हां उन्हनि खे जेको आहे सज़ा ॾियो। असां हिते ज़ाहिद लिगारी, इरफान लिगारी ऐं ॻोठ बजाराणी ते जेके हमला थिया आहिनि, उन जेके मिसिंग पर्सन आहिनि, उन्हनि जो वॉइस रेस कयो आहे। सिंध में 6 कैनास जे ख़िलाफ़ असां पंहिंजी स्टेटमेंट्स ऐं लैंड ग्रेबिंग जे ख़िलाफ़ असां मेन हॉल में पंहिंजो जेको आहे स्टेटमेंट ॾिनियूं आहिनि ऐं डिसअपीयरेंस जे ख़िलाफ़ असां पंहिंजूं स्टेटमेंट्स ॾिनियूं आहिनि। उनखां अलावा मुख़्तलिफ़ असां एक्टिविटीज़ कयूं आहिनि ताकी दुनिया खे असां ॿुधाए सघूं सिंध जा ही मसइला आहिनि जिते सिंधी माण्हू जेके आहिनि से चाहिनि था त उन ते एक्ट कयो वञे ऐं सिंधी माण्हुनि जो हक़ आहे जेकॾहिं हू पंहिंजी सेल्फ डिटर्मिनेशन जे लाइ पंहिंजो आवाज़ उथारनि था त उनखे कोई दबाए नथो सघे। अॼु असां 61 सेशन में गॾु थिया आहियूं जिनेवा में। ही ह्यूमन राइट्स ते आहे ऐं हिन सेशन में असां एहतजाजनि कैंप बि लॻाई आहे ऐं उहो एहतजाज इन मुतालिक़ आहे त पाकिस्तान जेको आहे, पाकिस्तान जी रियासत सिंध अंदरि जेके पाकिस्तान रियासत बैन अक़वामी 27 जेके आहिनि उहे नुक़्ता साइन कया आहिनि ह्यूमन राइट्स जा, बेसिक ह्यूमन राइट्स जा। सिंध जे अंदरि पाकिस्तान रियासत उन्हनि 27 नुक़्तनि जी खुलेआम जेको आहे उहा भञ कड़ी करे थी पई। उहे नुक़्तो उन्हनि मां सभ खां पहिरियां जेको नुक़्तो आहे उहो सेल्फ डिटर्मिनेशन जो आहे, जंहिंमें सिंधी क़ौम खे आज़ादी खपे थी पई ऐं सिंधी क़ौम आज़ादु रहणु चाहे थी पई, सियासी आज़ादु रहणु चाहे थी पई, मुआशी आज़ादु रहणु चाहे थी पई ऐं सक़ाफ़ती आज़ादु रहणु चाहे थी पई। सभ खां पहिरियों नुक़्तो जंहिंजी भञ कड़ी पाकिस्तान रियासत कई आहे ऐं पंहिंजा कानून ठाहे करे असांजी आइडेंटिटी खे जेको आहे उहो नुक़सानु रसायो आहे, असांजे कल्चर ऐं असांजी मुआशत खे नुक़सानु रसायो आहे। उन खां पोइ इन्फोर्स डिसअपीयरेंस जो मसइलो आहे, इलीगली अबडक्शन जो मसइलो आहे। सभई सिंधी कारकुन जेके आहिनि उहे जेलनि में पियल आहिनि ऐं केतिरा ई असांजा दोस्त जेके आहिनि उहे लापता आहिनि। ऐं उन खां पोइ लैंड ग्रैबिंग जो जेको मसइलो आहे, इन्फोर्स लैंड ग्रैबिंग, नेशनल इंट्रस्ट जे नाले सां जेको आहे उहो नाले ते असांजी लैंड ग्रैबिंग करे थी पई पाकिस्तान फोर्सूं जेके करनि थी पयूं। ऐं पाकिस्तान फोर्सिस जा जेके सभ खां वॾा फंडर आहिनि उहे यूरोपियन यूनियन ऐं दुनिया जा ॿिया मुल्क आहिनि। उहे लोन जे नाले ते ऐं फंड्स जे नाले ते ऐं नवनि जेको आहे उहो इतिहाद जे नाले ते उहे फंड्स करनि था। उन्हनि फंड्स सां पाकिस्तान रियासत हथियार ख़रीद करे थो, पंहिंजी फ़ौज खे जेको आहे उहो मज़बूत करे थो ऐं उहा फ़ौज असांजे ॻोठनि ते, असांजे शहरनि ते, असांजे इलाइक़नि ते इस्तेमालु करे ऐं असां ते क़ाबिज़ आहे, असांजी लैंड ग्रैबिंग करे थो, असांजे बचनि जी रोज़ीअ ते आहे। त इन सिलसिले में उन जे एहतजाज खे खणी असां अॼु जिनेवा में गॾु थिया आहियूं ऐं असां उमेद था रखूं त इहो एहतजाज सिलसिलो उन ॾींहं ताईं जारी रहंदो जंहिं ॾींहुं असां सिंधी मुकमल आज़ादु थींदासीं, दुनिया अंदरि डिग्निटी सां रहंदासीं ऐं दुनिया जी ॿियनि क़ौमुनि सां असांजा बराबरी जा नाता ऐं रिश्ता हूंदा। जीअं सिंध जीअं इत्तेहाद आलम। दोस्तों अॼु असीं हिते ब्रोकिन शहर ते 26 मार्च 2026 ते गॾु थिया आहियूं। पंहिंजे असां सां जेके सिंधी क़ौम सां जेके ज़्यादतियूं पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जी आर्मी, पाकिस्तान जा जेके बि इदारा आहिनि उहे कंदा रहिया आहिनि। सो असां अॼु वरी ॿीहर हिते गॾु थिया आहियूं ऐं असां पंहिंजो रजिस्ट कयूं पिया। असां जेको आहे माना पंहिंजे जेके बि असां सां ज़्यादतियूं थियनि थियूं पियूं उन में असांजी जेको आहे सो वसीलनि जी वालार हुजे, असांजे ज़मीननि जे मथां धाड़ो हुजे, ज़मीननि जी वालार हुजे, असांजे मथां जेको आहे असांजे माण्हुनि खे खंभे गुम करणु, असांजा माण्हू मारणु, इहे सॼे उन जे लाइ असां गॾु थिया आहियूं। असीं हिन पूरी रियासत पंजाबिस्तान खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हांजे इहे जेके बंदूकूं आहिनि इहे असांजे लाइ जेको आहे हथे खाली इहे असां थी करे जेको आहे सो तव्हां सां विढ़ूं था पिया ऐं तव्हां असां सां
खां हथे ख़ाली बि ख़ौफ़ ज़दा आहियो। हाणे तव्हां जेकॾहिं अञा ताईं असां सां इहे ज़्यादतियूं इहे सॼो न कयूं बंदि त तव्हां अंदाज़ो लॻायो त सभु जेको आहे सो माना पूरी क़ौम जॾहिं बीठी ऐं उहा पोइ हथे ख़ाली न, पोइ उहे हथनि में हथियार जेकॾहिं खणी बीठी त तव्हां ॻोल्हिया न लभंदव। तव्हांजूं सुथणूं तव्हांजो जेको आहे सो माना दुनिया ॾिसंदी हिते किथे पयूं आहिनि। सो तव्हां जेको आहे सो माना इहे जेके बदमाशी आहे बंदि कयो। पंजाबिस्तान हितां निकिरे, सिंध आज़ादु मुल्क आहे, सिंधु देश आज़ादु मुल्क आहे। तव्हां असांजे मुल्क मां निकिरो, जल्दी निकिरो, जीए सिंधु देश।